दर्दन जो दरिया। चाचा मथा ईद अचे ये मां दादिल लाइ वॻा वठी आयो सिदरा ॾियोसि त पाए। तुंहिंजी ईद असां मातम में मठाए छॾींदासीं, पोइ ही कपड़ा किथां पाईंदी? ये कहिड़ी बदतमीज़ी आहे? तूं ख़ामोश रह। कया इन हिते जो हिते कम किटली दिलबर ये कहिड़ी दादागिरी आहे? तव्हां खां पहिरियां ही बोढ़ो दादरी जे रिश्ते जा असां पैसा वठी चुको आहे। इन करे दादली सां निकाह मुंहिंजो ई थींदो। तव्हां जे लाइ सुठो इहो आहे त तव्हां हथ खणी वञो, न त अजायो तव्हां जे असांजे विच में छिकछिका थींदी। चाचा ही छा थो चए? छा इहो सच आहे? कूड़ तो होने पुट कूड़ तो होने कूड़। मां कूड़ पियो हणां या तो पैसा असां खां नाहे न वरिता? दिलबर इस वादे मुताबिक तहां पैसा ना हो ॾेई सघिया। मुंहिंजी मर्ज़ी आहे, मां जंहिंखे बि ॾियां मुंहिंजी मर्ज़ी आहे। तव्हां जी अमानत मूं वटि पई आहे, जेॾी महिल दिलि चयव खणी वञिजो। ना ना निज़ाम ना, असांखे पैसा न पर संग हुजे। ही दादली मुंहिंजी आहे, मुंहिंजी ऐं मुंहिंजी रांदी। ॾिस दिलबर ज़बरदस्ती मिटियूं माइटियूं नाहिनि थींदियूं। जेकॾहिं चाचो निज़ाम तव्हांखे संग ॾियणु नथो चाहे त छा तव्हां हुन खां ज़बरदस्ती संग वठंदो? तूं खणो सियाणो नथी। असांजे विच में छा ॻाल्हियूं थियूं आहिनि ऐं छा ॻाल्हियूं नाहिनि थियूं, हुन खां तूं अणॼाण आहीं। इन करे असांजे विच में तूं ढंग न अड़ाए। बहितर इहो ई अथई त तूं हाणे आसरो भले वञ। असां बस वधीक मां ॻाल्हाइण नथो चाहियां। दादरी जी वञ वञी दिल्ली खणी ॾिसी कोन थी त तुंहिंजो वोट ठाहियो। वञ वञाना सभिनी जो टंगू। तूं एतिरो ठाऊ को नहीं। छो सभिनी जे साम्हूं पंहिंजी बेइज़ती कराइण जे चकर में आई। पंहिंजी वोट दिलाए जाने जी कौन दिशा कौन कयां थी चाहे कयां थी। चाचा मां हाणे हलां थो। अला ख़ैर करे सुभाणे ईंदासीं, निकाह जी तारीख़ वठी वेंदासीं। रुली वियासीं पर आए देश में दिलबर। तूं भल वञी सुभाणे निकाह जी तैयारी कर, पर मां अॼु राति ई निकाह करे पंहिंजी दादली खे वठी वेंदुसि। निकिरी वञे तो मां चवां तो निकिरी वञे।
छो अदा छा थियो आ? अधी चेंदी छा थियो? फकीर काटो न बनी विझी अंदर घेर विंदो बा। वडो तोखे भी शौक हुयो न बी शादी कया। इज मो तू तो हाणे बस कर न गाड़ी आण खाऊं। अग में मुझे दिमाग पंचर लगो पियो। ही छोरी तो खुश आहे त तुंजो घर बर्बाद थे, पर मां ने थियण कोन ॾींदसि। सिंदूरी जो जिन कढ रहा है, हाणे पोइ मां सुख जो साग कणंदसि। जी जेतिरो जल्द थी सके यो मसलो हल कर। जितना भी पैसा लगन ना खर्च कर। बैठ वया मां। अदा तू परेशान न थी, मां सुभाणे ही माई सियाणी के साण करे के पाड़े वट वञी करे उन सां को मशवरो थी कयां। अल्लाह कंदो त 2 ॾींहं में तोखे इहो मसलो हल करे ॾींदसि। अॼु ताईं जंहिंखे बि जिन थिया न छॾे कोन विया जीअं हिनखे छॾे वेंदा। भले तू केतिरो बि ज़ोर ला, इहो फकीर सदोरी मां जान कॾहिं बि न छॾींदो। तू इहा ॻाल्हि न कर। वॾा वॾा इल्म वारा आलम पिया आहिनि, जे सचाईअ ते अचनि न मिंट में इहो कमु करे ॾियनि। तू हथ कर ना जेको असां जे इन जिन मां जान छॾाए। गोल के वॾा पड़ा जीअं ई शादी करे आयो है ना, हर रात सदोरी के फकीर तो वराए। इहा ही हालत रही। अधी ॿुधाए मूंखे, ॿुधाए त मां विंदुसि काॾे। अदा चयमि न त सुभाणे ताईं सब्र त कर, पोइ ॾिस त तुंहिंजी भेण छा थी करे। बस तो ठीक मका है तो चलो दादरी जी वन वनी दिल्ली खणी ॾिसी कोन थी त तुंहिंजो वोट ठाहियो। वञा न सभिनी जूं टंगूं। अदा मलार लगे तो अदा गुलू के रात निंड कोन ईंदी। अदा जेको कुझु मां पंहिंजे अखियुनि सां ॾिसी आयो आहियां, जेकॾहिं तव्हां ॾिसो हा न तव्हांखे बि निंड न ईंदी। वञ पंहिंजे वोट दिलाए जाने करे जी कौन जा कौन बोलो तुंहिंजो मसलो हल कयूं था, पर यार अॼोको ॾींहुं त तरस। अदा बस सुभाणे मुंहिंजो दादली सां निकाह थियणु घुरिजे। अदा गुलू सही पियो चए। जेसीं ताईं गुलूअ जो निकाह कोन थींदो न, दिलबर वारा दादली जो पीछो कोन छॾींदा। अदा हुननि त निकाह जी इजाज़त ॾेई छॾी आहे, पर अदे चयो त शादी निकाह गॾु कंदासीं। जेकॾहिं जल्दी अथई त पोइ गिले करे निकाह कयूं। अदा मुंहिंजे चवण जो इहो मक़सदु न आहे त हींअर हलूं ऐं हुनखे घेले अचूं। पोइ चयुमि न अॼोको ॾे सब्र कर, तोखे दादली वठी ॾींदुसि। माई सियाणी हाणे निकरण जी कर, देर न कर। अदा कोडल खे बि वठी हल, ॿाहिरि गाॾी बीठी आहे, हल निकरण जी कर। नसीराबाद बि ॾाढो परे आहे, हलूं था ॾा मुर्शिद साईं ॾा नसीराबाद। मां त हिन मुईअ सां हाई में कूड़, पर हीअ अची हिते निकिती। हाणे मां मुर्शिद साईं खे किथां ॻोल्हींदसि जो हीअ हलंदी मूंसां गॾिजी। छा थी सोची माई? निकरण जी कर, माला तो मुर्शिद साईं वटि थी अचूं। बस आई मां चवां थी तूं तकलीफ़ न कर, मूं सां बस 2 रुपया ॾे त असां मां ई कोड़ो वञी था। न माई न, तुंहिंजे घटनि ते मां घणो लॻी आहियां, मां पाण तोसां गॾु हलंदसि। अचायो हली, वरी गर्मी में कुझु थी पवई त पोइ सियाणी जेकॾहिं हले थी त भली हले, कहिड़ो असांजे कुल्हनि ते वेंदी। बस कर बुआ, तूं त विच में ट्रपो न ॾे न। सही त चए तो अदा कोडल, केड़ो मां तुंहिंजे कुल्हनि ते चढ़ी वेंदसि। भाई मां तोखे चयमि न, अॼु मां मुर्शिद साईं ॾे बीहंदसि, सुभाणे तुंहिंजे घर में पढ़ाई न थिए त पहुचे। पर मुंहिंजे हलण सां तोखे छा थो थिए? मां त तुंहिंजे भले जे लाइ थी चवां, तूं असां हितां हलूं ऐं मुर्शिद साईं उते न हुजे, काथे पढ़ाई ते वियल हुजे त पोइ अॼु गर्मी में रुली मरी न। वरी अहिड़ी छिती गर्मी में मोटी ॾींहं लॻाई त पोइ असांजो ख़ैर, असां ग़रीब माण्हू मिटीअ ते बि सुम्ही पवंदासीं। इहा ॻाल्हि त आहे, राति जो घर खां ॿाहिरि मूंखे आराम न ईंदो आहे। इन्हीअ करे त चवां थी त तूं तकलीफ़ न कर। अची वई न हाणे ॻाल्हि साॻी समझ में।
हे वट पैसा हींअर जो हींअर तू या ता कोड़न निकरण जी करियो पर हाणे पर के छड महल सां निकरण जी कयो तोखे केड़ी खबर त मुसा केड़ी हालत आ माता चाती अज पढ़ाई थे सुभाणे बियो नी थे मुखे खबर आहे त तू पंहिंजी ज़ाल हद खां वधीक नफ़रत कंदो आहीं ऐं पंहिंजी मस्तानीअ सां बेपनाह प्यार ऐं जॾहिं तोखे ख़बर पई त तुंहिंजी ज़ाल ई तुंहिंजी मस्तानी आहे इन खां पहिरियां जो तूं उनखे आगाह करीं मां उनजो मस्तानो बचीसि। जल बकरी धनारन जा धक ये अजाए हवाला न कर यो ॿुधाए तो मुखे ते छाजे लाइ घुरायो अथई? छा तूं पंहिंजी मस्तानी सां मिलण नथो चाहीं? छा तोखे उहा न घुर्जे? अॼु ॾींहं ताईं मस्तानी इन राज़ खां अणॼाण आहे त को तूं उनजो मस्तानो आहे ऐं हू मूंसां बेपनाह मोहब्बत करे थी। ना ना मस्तानी सिर्फ पंहिंजे मस्ताने सां प्यार करे थी हुनजो मस्तानो मां आहियां मां तूं न तूं हुनखे धोखे में रखियो थो अची जेॾी न हुनखे असुल हक़ीक़त जी ख़बर पई तो तोखे कॾहिं निकिरी वेंदी। असुल हक़ीक़त जी उनखे तॾहिं ख़बर जॾहिं हुन सां महांगा या पोइ तूं उनखे ॿुधाई तोखे त मां उन सां मिलण कोन ॾींदुसि ऐं मां उनखे कॾहिं बि इहो न ॿुधाईंदुसि त पोइ मां उनजो मस्तानो न आहियां। पोइ राणी खे न राज़ जी ख़बर कीअं पवंदी? तूं आख़िर चाहीं छा थो? जेतिरो तूं मस्तानी खे चाहीं थो न ओतिरो मां दादली खे चाहियां थो। जेकॾहिं तूं चाहीं थो त तूं मस्तानीअ सां मिली त पोइ दादली जे रिश्ते तां तव्हांखे हथ खणणो कमीना है तव्हां मजबूर कयो आहे। तव्हां थी सघे थो त राणी तो वटि न हुजे। अंदाज़ा न लॻाए जेकॾहिं राणी असां वटि न हुजे त पोइ तव्हां उनखे कंहिं ॿिए हंधा ॻोल्हे ज़रूर हथ कयो आहे। राणी हाणे तॾहिं वापसि थींदी जॾहिं तव्हां दादली जे रिश्ते तां हथ खणंदो ऐं जंहिं ॾींहुं मां निकाह कंदुसि दादलीअ सां उन ॾींहुं राणी तव्हांजे हवाले थी। जल बकरी धनारन जा धक तो मथां असांखे एतबार ई न आहे। मूंखे बि का तकड़ कोन्हे जॾहिं तव्हांखे मूं मथां यकीन थिए ऐं एतबार अची वञे त पोइ हिन नंबर ते मूंखे इतला ॾिजां। ऐं हा तव्हां बि तकड़ करे गुलू जो निकाह दादली सां न कराइजो। ऐं हा न त सॼी ज़िंदगी तूं पंहिंजी मस्तानी सां मिली कोन सघंदे। ॾिसंदी न असांखे घर में रहण कोन ॾींदी आई पर हिकिड़ी ॻाल्हि आहे जण। हा ॻाल्हि कर।
अॻे दफ़े बि राह खे मुर्शिद बणाए वठी वई आहे, हाणे उनखे वठी वञ। वो तावीज़न वालो मसलो ॿियो हो, हिते जिन कढण जी ॻाल्हि आहे, उल्टो वरी असांजे रायब जो खंद भॼी विझे जिन। इन छोरीअ खे जिन हुजे हा त पंहिंजे घर में बि थिएसि हा, शादीअ खां पोइ छो जिन थिएसि? छोरी इहा बिखरंदी करे, मां त सम्झां थो इहो कमु राहब करे वेंदो। तूं परेशान न थी, राति राहब खे पढ़ाए पको था कयूं। हाणे का बि वाट ई कान्हे का, इन वसाईअ में जान छॾाइण जे लाइ हाणे इहो ई कूड़ाणो पवंदो। तॾहिं हिन वसाईअ में जान छुटंदी। अच त हाणे हलूं। हा हा बाबा, जेकॾहिं को नंढो ॿार शरारत कंदो आहे त उनखे माण्हू प्यार सां सम्झाईंदो आहे, हिकिड़ो दफ़ो ॿ दफ़ा, पर जे न सम्झंदो आहे त उनखे कन खां वठी 2-3 चमाटूं कढिबो। पर जेकॾहिं को घर जो वॾो बिगड़ी पए ऐं बार बार सम्झाइण खां पोइ बि न मुड़े त ॿुधायो उनखे छा कजे? ए मिसाल न ॾे पुट, ए मिसाल ना मुंहिंजा ॿुधल हिकिड़े कन में न, मुझे बिन्नी कनन में हथ विझी बिन्नी कनन मां ज़ूसाट कढाए, ज़ूसाट ज़ू ज़ू। ए भरिया मारा त मूंखे सटको ॾेई विया, वाॻियाणी रहे नहीं तूं। जेकॾहिं वरियाम वारनि तव्हांखे बेइज़तो कयो आहे न, त उन्हनि में उन्हनि जो ॾोह नाहे। तव्हां पाण माहौल ई अहिड़ो पैदा कयो आहे। जेकॾहिं तव्हां ईअं न कयो आहे त उन्हनि में इहा जुरत ई न जो तव्हांजो अॻु वठनि या तव्हांजे आॾो अचनि। अरे अबा, अञा किथे थी ॻाल्हि, ही त अञा शुरूआत आहे। हिन खे ॾिसजांइ त केतिरो बेइज़तो था कनि, पोइ घर खां ई ॿाहिरि ई कोन निकिरनि। तूं छा थी सम्झी? तूं छा थी सम्झी त हू मूंखे बेइज़तो कंदा? मां वरी आराम सां घर में विहांउ खे सुम्ही पयुसि, इहो थी सम्झी न? मां अहिड़ो केस करायो त मान मथां, अहिड़ा कलम हणाया त मान जो 2-3 साल त जुटंदा ई कोन। इन सावण जो मां कदुसि ढींगो ई ढेरी। बाबा, मसइले खे ख़तम करण जे बजाए अञा इंघाई पियो। बेटा तूं छा थो सम्झी त मूंखे बेइज़तो कंदा रहनि, घिटिन में केलींदा रहनि ऐं मां माठ करे वेही रहां? जैसाई ने सावण आयो ने वरू आहे ने शेरूअ खे मां दाणे में ये उबतो न टंगराईंदुसि न, तेसिताईं पुट मां सुख जो साह खणंदुसि ई कोन। मानी मुंहिंजे मथां हराम आहे। बाबा, ग़लती तुंहिंजी आहे। जेकॾहिं न ॿियो को हुजे वरियाम वारनि जी जॻह ते त तोखे सिधी बंदूक हणे आहे, सिधी। पर वरियाम वारा आहिनि जो वरी बि मुड़ी विया आहिनि। जेको हुननि मूंखे बेइज़तो कयो न, जेका मूंखे मार कुट कयो, त सुठो त मूंखे बंदूक हणी छॾिना। अहिड़ा असांजा भाग किथे? पिट न पिट, मथे हथ खणी पिट, ओए झोलियूं खणी पिट। पर मुंहिंजे मरण जो अञा को बि प्रोग्राम कोन थिए जातो। मां एतिरो जल्दी कोन मरंदुसि। तव्हांजा 12 खत मां खाई पोइ मरंदुसि। इहा त असांखे बि ख़बर आहे त तुंहिंजी काम जी हॾी खाधल आहे, तूं सुथरो थोरो ई मरंदे आ। बाबा, अल्लाह जे वास्ते मां हथ थो ॿुधाए, चवे त मां पेरे पवां, हाणे मुड़ी वञ। इहे हरकतूं न कर। सॼो ॻोठ असांजे मथां खिले थो। कंधु खणी हलण जहिड़ा न आहियूं रहिया। सॼी इज़त मिटीअ में मिलाए छॾी अथव। किथे किथे हली साह नथा कयो। ओ मुंहिंजा अब्बा, तूं आऊं ॿई पंहिंजो मुंहुं मथो पिटींदे पिटींदे मरी बि वेंदासीं न, पर ही मोह निभागो सुधरण जो न को आहे न को सुधरंदो। अचे ही मिठाई खा। रात मूंखे फ़कीर ॾिनी। अरे खाक? न न, खाक न आहे, ही बर्फी आहे। अम्मा, तू तो बर्फी थी दी, हाँ? खावाती तो पोइ खाती थी वञे। तू भी को फ़कीर खे चओ पक्की मिठाई दे, लड्डू दे, कोई गुलाब जामुन दे। मुंहिंजा फ़कीर बि अलाए कहिड़े क़िस्म जा आहिनि, जेका शइ ॾियनि था खाती थी वञे। इहो छा थी चई? इहो जेको घड़ी घड़ी बिटी बिटी चवींदी न, जेकॾहिं फ़कीर इहा ॻाल्हि ॿुधी वतई न, इहो गाटो हणी छॾींदी। न, जो मक़सदु इहो न आहे। पर मां उहा शइ कीअं खावां जेका पोइ ख़ाक थी वञे?
तू तो जेते माल ॾिस मूंखे खाक ॾी खाक खा मां फासी वई आहियां। चाची तोते फकीर महिरबाना अॼु ताईं कंहिंखे एतिरी खाक न मिली आहे जेतिरी तोखे मिली आहे। फकीर चवे पियो त अञा 5 दरगाहों जी खाक रहियल आहे, उहा मां खणी ईंदुसि। 5 दरगाहों माना अञा 5 दफ़ा खाक खाणी पवंदी। दिल में अजायूं ॻाल्हियूं न सोच, जेकॾहिं न फ़क़ीर खे कावड़ अची वई मूंखे छॾे तोखे पकड़ींदो। सॾु कयां फ़क़ीर खे, पोइ साम्हूं बीठो अथई। अल्लाहु 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 अल्लाहु। तू चाची वसाई खे सुठो बेवकूफ़ बनायो आहे, पर तू मूंखे नथी बनाए सघी। इहो सॼो तुंहिंजो मकर आहे, मूंखे सॼी ख़बर आहे। जेकॾहिं मकर आहे न राति अचिजांइ मुंहिंजे कमरे में, पोइ ॾिसंदासीं मकर आहे या अचिजांइ। हा हा राति ईंदसि, तोखां ॾीजा कोन थी। एतिरो त असां दिलबर जे मथां ज़ोर ॾिनो जो हू पंहिंजी जान छॾाइण जे लाइ भले साईं ते हथ रखी पंहिंजी जान छॾाए पियो। हाणे ओचितो दिलबर वारो नटराणी ज़ाहिर थी आहे। अदा कुलू तोखे अचे थो अटो ॻोइण में? बेवकूफ़ थो बणाए असांखे दिलबर, जीअं असां रिश्ते तां हथ खणी वञूं, पर ईअं कॾहिं बि कोन थींदो। अॼु जो अॼु मुंहिंजो निकाह थींदो। त मूं कॾहिं चयो आहे त तूं निकाह न कर, हिन रिश्ते तां हथ खण? दादुली तुंहिंजी आहे ऐं तोखे ई मिलंदी, पर कुझु ॾींहं सबुर कर त असां दिलबर वारनि जो अंत कढी वठूं। अदा तुंहिंजी मस्तानी दिलबर वटि नाहे, दिलबर असां सां गेम पियो खेॾे ऐं तूं चईंदो त हू असांखे बेवकूफ़ बणाईंदो रहे ऐं असां बेवकूफ़ थींदा रहूं। अदा तूं छॾ मस्तानी खे, निकिरण जी कर। चाचे निज़ाम खे ॿुधाए अचूं त सुभाणे असां निकाह विझण ईंदासीं, हू पंहिंजी तयारी कर। पोइ ठीकु आहे, गाॾी कर त हलूं।